अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुगिल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। तालीमदान दादी लीलावती हरचंदाणी, हीराबाद जी हीर। दादी लीलावती हरचंदाणीअ जहान छॾियो। इल्मो अदब जो हिकु इस्तारो, मौसीक़ी सिख्या, जागरता, माणपे ऐं सोच जो हिकु चोखो रंग अजल जी धुंध में गुम थी वियो। दादी वञी चुकी आहे। हिकु तवील साथ रहियो दादीअ सां। दिसंबर 1993 ईस्वीअ में कयल संदन टेलीविज़न इंटरव्यू खां जो सिलसिलो शुरू थियो त ॼण फ़क़ीर घर भाती बणिजी वियो ऐं 24 साल उहा निस्बत क़ाइमु रही। जेतोणीकि मेल मुलाक़ात जो जहान को घणो आबाद न रहियो, पर बहरहाल उहो ॾंढ त दादी आहे। हिन पाड़े में संदसि ख़ुशबू वसे थी। जीअं में जायूं जोड़ींदड़ हू हीराबाद लॻंदी हुई। दादी जो उते रहंदी हुई। उन हीराबाद सां संदसि जीउ जुड़ियल हो। दादीअ सॼी उमिरि उते ॾिनी ऐं आख़िरी पसा बि उते ई पूरा कयईं। खेसि पंहिंजे वचन खे निभाइण जो ॾांहुं हो। 20 डिसंबर 1916 ईस्वीअ ते हैदराबाद शहर में चीफ अकाउंटेंट होचंद वाधवाणीअ जे घर हिकु न्याणीअ जो जनमु थियो, जंहिंजो नालो लीलावती रखियो हुयो। तालीमी घराणे सां तालुक रखंदड़ हिन न्याणीअ बिन नंढपिण खां किताबी इल्म मौसीक़ीअ सां साहु सांढियो। 8 सालनि जी उमिरि खां हिन हारमोनियम वॼाइणु शुरू कयो ऐं बाक़ाइदगी राग जी सिख्या बि हासिलु कयईं। संदसि घर में ख़ुशगुलू फर्दनि जो अंगु वधीक हुयो। उहा पाण बि ॻाईंदी हुई ऐं ॿियनि सां मौसीक़ीअ जे हवाले सां शिराकत बि ॼण संदसि अंदर जो हिसो हो। 1940 ईस्वीअ में ग्रेजुएशन करण खां पोइ सुतती खेसि पंहिंजी हयातीअ जी पहिरीं सरकारी नौकरी मिली हुई ऐं हुन म्यूज़िक टीचर जे हैसियत सां पंहिंजी अमली हयातीअ जो आगाज़ कयो। मुंहिंजो आवाज़ु नंढपिण खां ई ॾाढो सुठो हो। डिसंबर 1993 ईस्वीअ में पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोग्राम अॼु जो महिमान में हिन फ़क़ीर खे इंटरव्यू ॾींदे हुन ॿुधायो हो। पर पोइ मूंखे सुतती लॻो त माण्हू ॻाइण खे सुठी नज़र सां नथा ॾिसनि। ॻाइणो या ॻाइणी था सॾनि। मूंखे थियणो हो उस्तादु। हाणे चवण त उहा ॻाइणी उस्तादु आहे, सो इहा ॻाल्हि मूंखे न वणी। पर पोइ मूं ॻाइणु वरी बि कोन छॾियो। निजी महफ़िल में ॻाईंदी हुअसि। जंहिं ज़माने में बीटी कंदी हुअसि तंहिं ज़माने में रेडियो ते मुंहिंजा महीने में 4 प्रोग्राम हूंदा हुआ ऐं तंहिंखां सवाइ हिज़ मास्टर वॉइस कंपनीअ मुंहिंजा 4 लॉन्ग प्ले रिकॉर्ड बि ठाहिया हुआ। स्क्रीन ते संदसि मुश्क ऐं नेणनि जी जरक मोहींदड़ आहे। मां इंटरव्यू खे ट्रांसक्राइब कंदे संदसि वजूद जी महक महसूसु कयां थो। मूं स्कूलनि में त इंग्लिश ऐं मैथमेटिक्स ते ज़ोर ॾिनो, छाकाणि त उन ज़माने में नियाणियुनि में उन्हनि सब्जेक्टनि खे सम्झण जी ॾाढी कमज़ोरी हुई ऐं इंस्पेक्ट्रेस ऑफ स्कूल्स जी हैसियत सां सॼी सिंध जा दौरा कयमि ऐं उन्हनि सब्जेक्टनि ते ज़ोर ॾिनुमि। मां एडिशनल डायरेक्टर स्कूल्स, स्टेटिस्टिकल ऑफिसर ऐं अकाउंट्स ऑफिसर बि रहियसि। मथां वरी मूं तालीम ऐं बालगान ते बि वॾो ज़ोर रखियो। 12वीं मालकोस आसावरी ऐं भीम प्लासी पसंदि कंदड़ दादी स्कूल जी असेंबलीअ में दुआ ऐं तराने ॻाइण में हारमोनियम पाण वॼाईंदी हुई। उहा कहाणीकारा, शाइरा, नसर निगार ऐं आला दर्जे जी मुंतज़िम हुई। खेसि औरतुनि बाबति बेहदि ॻणती हूंदी ऐं अहिड़ो इज़हार संदसि सिटुनि में बि वाज़े नज़र अचे थो। ऐं सिंध जी सुघड़ सियाणी, तूं त ॾाढी आहीं मूंखे प्यारी, तुंहिंजे रद पचाव में रसा, तुंहिंजी ॾोईअ में केॾो न ॾस आहे, तुंहिंजे चांवर जी चिलड़े में छसा, तुंहिंजे पले ऐं आने जी आसा, तुंहिंजे जूअर जे ढोढे में जसा, तुंहिंजे हूंदे बि मूं छो लथल आहे, तुंहिंजे सेबे ऐं टोपे में सुहा, तुंहिंजे भर्त ऐं गज में कशिश आहे, तुंहिंजे सॻियनि ऐं सूसियुनि में सुहाग आहे, तुंहिंजे अजरक ऐं टोपीअ में शान आहे। ऐं सिंध जी सुघड़ सियाणी, तूं त ॾाढी आहीं मूंखे प्यारी। दादी लीला पंहिंजे ज़माने जी हिकु सख़्तु मुंतज़िम लेखी वेंदी हुई। उहो ज़मानो हो जॾहिं तालीम जे मैदान में दादी लीला, आपा शम्स अब्बासी, मोहतरमा हमीदा हैदर जहिड़नि ख़वातीन जा नाला सर्विस बोर्ड्स ते चमकंदा हुआ ऐं मुलाक़ातुनि जो जहिड़ो साहु सुकी वेंदो हो।
हुअसि सख़्तु, बिल्कुलु हुअसि, उहो मुर्के थी। थियणो पवे थो दादा, न्याणियुनि जो मामिलो आहे। ॻोठनि में आर्डर ॾियण खां पहिरीं छोकिरीअ जी माउ खां पुछंदी हुअसि त तूं वेंदीअसि गॾु, उते रहंदीअ? पोइ उन खां पक करे ॿिन्हिनि खे गॾु मोकिलींदो हुअसि। कांटीजेसीअ मां अहिड़ो को इंतज़ाम कंदी हुअसि जो तक़रीबन हिकु पटे वाले जेतिरो पघार अरेंज थी सघे उन जो बंदोबस्तु मां लाइ कंदी हुअसि, पर ॿुधाईंदी न हुअसि। मतां हूअ पाण खे इन्फीरियर सम्झे त धीअ मास्तरियाणी मां पटे वाली, पर अखि सभिनी ते करड़ी रखंदी हुअसि। दादी 1985 ईस्वीअ खां 1988 ईस्वीअ ताईं सिंध असेंबलीअ जी मेंबर रही ऐं उते बि संदसि आवाज़ु सदाईं ज्यां बुलंद रहियो। मूं जेकी बि मदद कई, जेका बि नौकिरी ॾिनमि, उहा हाल सारो कयमि। जंहिंजो हाल अभरो रहियो मूं हुनजो हथु कॾहिं न छॾियो। तव्हांजे ख़्याल में दादी असांजी तालीम तरक़ी कई आहे या तनज़ुल जो शिकार आहे? मुंहिंजे सवाल ते हेल ताईं कड़के सां ॻाल्हाईंदड़ दादीअ जो कंधु झुके थो। संदसि चहिरे ते अजीब लॼ अचे थी, शर्मसारी वाज़िह तौर पढ़ी सघिजे थी। उहा झीणी आवाज़ में वराणे थी, दादा तरक़ी न कई आहे। तालीम खे पंहिंजे हयातीअ जी अधु सदी अर्पींदड़ महिरबान वजूद तक़रीबन 24 साल अॻु बि उहा वरंदी ॾिए थो, ऐं शायदि उहा ई सोच हुई जो इंटरव्यू जे पुॼाणीअ में पैगाम ॾींदे हुन चयो हो, मालिक शला महिरबानी थिए, बसि सभु पाण सां सचा थियनि, बसि पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजी क़ौम सां सचा थियनि। संदसि लहजे जे उकीर दुआ जी तलब ईंदड़ वक़्त में आसरो साफ़ ॾिसण में अचे थो। ख़मीस 14 सेप्टेंबर 2017 ईस्वीअ ते हैदराबाद शहर सां बेपनाह मोहबत कंदड़ दादी लीलावती हरचंदाणीअ खे हिते ई अग्नि संस्कार जो मौक़ो मिलियो। हुन सॼी उमिरि हिन शहर सां वालियाना मोहबत कई हुई ऐं जंहिं घर में पणिजी आई हुई उतां ई सदाईं लाइ रुख़सत थी। दादी, इहो डॉक्टर चांद हुजे, अव्हां जो रत ॼाओ, या भाभी कुसम अव्हां जी नुंहुं, अव्हां जा पोटा पोटियूं हुजनि या असीं सभु, अव्हां जी मोहबत, इनायत, सिक ऐं उकीर ऐं असां सभिनी लाइ इल्मु, हिल्म, सुठी हयाती गुज़ारण ऐं सुठे किरदार लाइ सोचण ते अव्हां जा थोरा अदा कयूं था। ज़ाती हवाले सां हिकु भेरो कचहरी कंदे हुन चयो हो, हीराबाद में मुंहिंजो रुगो बुत न आहे, साहु बि आहे, उहे रुगो लफ़्ज़ न आहिनि छोकिरा। मुंहिंजे अंदर में हीराबाद जी हीर हुरे थी, मां न हूंदसि त उहा पई मुंहिंजूं पुछाऊं कंदी। हाणे जॾहिं उहा पंहिंजे सफ़र ते रवानी थी वई आहे त हीराबाद जी हीर कंहिंखां बि कुझु पुछणु नथी चाहे। खेसि ख़बर आहे त जवाब क़दरदाननि वटां ई मिलंदा आहिनि, ऐं दादी लीला जहिड़ो क़दरदान हर को नाहे हूंदो। छपियल आचर 17 सेप्टेंबर 2017 ईस्वी। उस्ताद मोहतरम सर अब्दुल फ़ताह मुग़ल साहब, साईं जी हुबकार 9 मुहर्रम उल हराम 1439 हिजरी छंछर ॾियारे सर अब्दुल फ़ताह मुग़ल साहब पंहिंजी हयातीअ जो सफ़र मुकमिल कयो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। उहे सभु जेके मॉडल स्कूल सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद में पढ़ियल आहिनि ऐं जन इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में BEd MAd जो सफ़र कयो आहे, ऐं जेके ओल्ड कैंपस जे दरो दीवार खां वाक़िफ़ आहिनि, ॼाणनि था त सर अब्दुल फ़ताह मुग़ल साहब केरु हुआ। हिकु घाटे वण जी छांव रुख़सत थी आहे। 70 ईस्वीअ जे ॾहाके में मॉडल स्कूल सां जी जुड़ियो। 6 दर्जे खां वठी इंटरमीडिएट ताईं 7 साल पुराणी नवविद्या हाई स्कूल जे अज़ीमुल शान बावकार पुरशिकवा इमारत में असां इल्म जी सुती पीती हुई। असीं सभु बेहदि ख़ुशनसीब इंसान आहियूं जिन खे अहिड़ा अज़ीम उस्ताद मिलिया, जिन खे धणीअ इहो इल्मु इनायत कयो हो त इल्म जी इनायत कीअं कजे। कपां जड़नि वारनि सां सर अब्दुल रहमान खां वठी सर हाजी मोटियल ताईं कंहिंजो नाम ॻणाइजे। हर हंधि हर जाइ ते ॼण त सभई शागिर्दनि खे सुखिया ॾिसण लाइ आता हूंदा हुआ। मथां वरी उन्हनि जा सरवाण असांजा प्रिंसिपल साईं ताज मोहम्मद हाली पुट साहब, साईं अब्दुल फ़ताह मुग़ल साहब, साईं ग़ुलाम हुसैन अंसारी साहब। अल्लाह अकबर, छा त हीरा इंसान हुआ। धणीअ खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॼण त लाइक़ु उस्तादीअ लाइ चूंडे मोकिलियो। छा त नज़्मो ज़ब्त हूंदो हो। असेंबलीअ में सभु हाज़िर त वरी हर ख़मीस ते क्लासनि में वञण महिल एंट्री पॉइंट्स ते वारनि नहनि ऐं कपिड़नि बूटनि जी चकास लाइ अलॻि अलॻि उस्ताद मुक़ररु हूंदा हुआ। हर शागिर्द
तरियूं ऊंधियूं करे आङुरियूं सिधियूं करे टीचर वटां लंघंदो हो। जेको न ते नज़र विझंदो हो, जंहिंजा न मेरा हूंदा हुआ उन्हनि खे हल्की डंडी लॻंदी हुई ऐं वॾनि नहनि वारनि जा नह कटण लाइ नेल कटर जो इंतज़ाम हूंदो हो। वारनि जी कटिंग जो बि ख़ासि हुकुम हो। घणो करे पुलिस वारी कट या क्रेव कट वार हूंदा हुआ। ऐं मथां कपिड़नि जी सफ़ाई ऐं बूट जो चिलको बि ख़ासि अहमियत रखंदा हुआ। इमारत में मथे चढ़ण लाइ ॾाकण वटि उहो अलर्ट अमलो मौजूदु हूंदो हो, जंहिंमें मोहतरम प्रिंसिपल जी हर हंधि मौजूदगी जहिड़ी लाज़िम हूंदी हुई। उहो कंहिं न कंहिं पॉइंट ते बीठल हूंदो हो, जिते न हूंदो हो उतां लंघंदे सुख जो साहु खणिबो हो। न ॾेखारे कंध ते वारनि जी करियो कट महसूसु कराईंदे मूं अञा ॾाके ते पेर मस रखियो हो जो लॻो हुअमि त साॼे पेर में ॼण का हल्काई थी वई हुजे। धकु लॻो हो पर न लॻण जहिड़ो। मुड़ी ॾिठुमि त अहसासु थियो बूट जी खुड़ी उॾामी चुकी हुई। माना खाॿे पेर जे बूट में खुड़ी हुई ऐं साॼो पेर ख़ाली हो। डंडीअ जे चोटीअ ते लॻल लोह खुड़ीअ खे खणी वियो हो। थोरो मथे लॻे हा त शायदि पेर जी खुड़ी बि ज़रबे हा। ॾिठुमि साईं अब्दुल फताह साहिबु पाण ॾे इशारे सां सॾी रहिया आहिनि। उते पहुतुसि हिकदमि कन में हथु विधाऊं। बूट मेरो छो आहे? बूट त मेरो न हो, चलकियो पिए। वराणीअ जी हिमत न हुई। पाण कन खे महटो ॾींदे चयऊं, बाबा बूट जी असुलु चमक हुन जी खुड़ीअ में हूंदी आहे। अॻियां त हर कंहिंजो बूट चमकंदो आहे। ॿाहिरि वञी खुड़ी लॻाए अचु, ऐं हा आईंदे उहा बि साफ़ हुअणु घुरिजे। उहे ज़माना हुआ जॾहिं चहिरनि ते रोब लिखियलु हूंदो हो, छाकाणि त अंदर में लालच जी दरी बंदि हूंदी हुई। उस्ताद ॿारनि जे खीसे ते न अमलनि ते निगाह विझंदो हो ऐं सर अब्दुल फताह साहिबु उन जे लॾे में हिकु अहम नालो हो। साईं जेतोणीकि क्लास घटि वठंदा हुआ पर संदन चुरपुर तमामु घणी हूंदी हुई। सभु अलर्ट हूंदा हुआसीं त प्रिंसिपल अलाए किथां अची निकिरे। कॾहिं कॾहिं त रिसेस में असांजे विच में घुमंदा रहंदा हुआ। सरमुगल खे जेका उन हुई उन जो अहसासु हिन उमिरि में शिदत सां थिए थो। कॾहिं कॾहिं पाण सिहत सफ़ाईअ जो मज़मून पढ़ाइण ईंदा हुआ ऐं छा त पढ़ाए वेंदा हुआ। स्कूल छॾण खां पोइ बि साणनि मुलाक़ात जो शरफ़ मिलंदो रहियो। मुख़्तलिफ़ इदारनि में पढ़ाईंदे कम वास्ते जॾहिं राब्ते में ईंदा हुआ त संदन लहजो कुझु लॼारो हूंदो। मूं महसूसु कयो त साईं कंहिंखे बि को कमु चवणु मुनासिबु न भाईंदा हुआ, ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे कंहिं शागिर्द खे चवणु त ॼण हिननि लाइ बेहदि ॾुखियो हो। मां 2 दफ़ा सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंडिकेट जो मेंबर रहियो आहियां। पंहिंजे ईमान सां लिखां थो त सर जॾहिं बि मूंखे कंहिं ॿिए जे कम लाइ चयो हूंदो त संदन लहजो उहो ई खड़केदार हूंदो, जंहिं प्रिंसिपल जे लहजे मां असांजो साहु ईंदो। ऐं जॾहिं बि पंहिंजे लाइ को कमु चयऊं त मां महसूसु कंदो हुउसि त कुझु बि चवण महिल ॼण संदन अंदर ते बार जा तह चढ़ी वेंदा हुआ। हिकु वज़रदार विच थरे सिख्या ॾींदड़ वजूद जी महक संदन वजूद में सदा मौजूदु रही। सर सदाईं पंहिंजे अंदाज़ में सादा रहिया। असांजी बैच 1979 ईस्वीअ में निकितल हुई। 38 साल भरिया संदन कॾहिं कॾहिं जे दीदार नसीबु थियो त साईं सदाईं पंधु हलंदा नज़र आया। मूंखे कॾहिं बि कंहिं वॾी गाॾी कंहिं ठठ ठांगर में न ॾिठो। सादो उथणु विहणु संदन मामूलो, जेको संदन आम रवाजी रवैन में बि पियो बखंदो हो। जामशोर में 2 दफ़ा मिलिया। ख़बर पई बस में आया हुआ ऐं बस में वापसीअ लाइ बीठल हुआ। हिन दौर में निगाह विझबी त असादा किराम जी टंग घटि में घटि स्कूटर खां त हेठि लहे ई नथी। उहे शख़्सियतूं अलाए कीअं वक़्तु गुज़ारे वियूं। आख़िरी भेरो मिलिया हुआ त अलाए छो गपल देरि बीठा हुआ, हिदायतूं कंदा रहिया। वणनि जी घाटी छांव हेठि हिकु ॿी छांव नसीब थी रही हुई। ग़रीब गुरबे तां हथु न खणिजांइ बाबा, चङनि जो औलाद आहीं, चङा ई ॼाणी थो। हूअं बि असीं उन पेशे सां लाॻापियल आहियूं जंहिंमें माल जो फ़िक्रु न हूंदो आहे। मूं घणो कुझु हयातीअ में नाहे कयो, करे न आहियां सघियो। हिन पुराणी जाइ में रुगो 2 फ्लोर वधाए सघियो आहियां। घर जो दर उहो ई नंढो आहे, अञा उहो बि वॾो कोन करायो अथमि। पर जे कुझु करे सघियो आहियां त मूं ख़्यालु ज़रूरु कयो आहे। ख़्यालु ज़रूरु रखियो आहे त कंहिंजो अंज ईज़ाउ घटि थी सघे। ॾिनू जेकॾहिं न बि हूंदमि त ॾुखायो बि न हूंदमि बाबा।
हीरनि जवाहरनि जो नस्ल तेज़ीअ सां ख़तमु थी रहियो आहे। अहिड़ा उस्ताद जेके पंहिंजे शागिर्दनि लाइ निजा पिजा दुआ जा दर हुजनि, जिन खे ख़बर हुजे त कंहिंजो कहिड़ो हाल आहे, कीअं गुज़ारे थो, रुॻो पढ़ाइणो न आहे, पालणो तातणो बि आहे, हाणे तमामु घटि नज़र अचनि था। यादि अचे थो त ॾंडे लॻण जे ॿिए हफ़्ते वापसि लंघी रहियो हुउसि त पाण बीहारियो हुअऊं। बूट जी खुड़ीअ ते निगाह विधियो ऐं पुछियऊं, घणो ख़र्चु आहे? तकिड़ो वात मां निकिरी वियो हुअमि 8 आना। सर, खीसे मां 2 पालियूं कढी हथ ते रखंदे चयो हुअऊं, आई एम सॉरी, मूंखे ईअं तेज़ ॾंडी न हणणु खपे हा। पैसा वठणु न वठणु सम्झ में न पिए आयो। कंहिं ज़माने में हिकिड़ो पैटीस 20 पैसा ऐं हिकिड़ो समोसो 2 आना यानी 12 पैसनि में मिलंदो हो। अमां रोज़ु मूंखे ख़र्चे लाइ 52 पैसा ॾींदी हुई। जन मां भॼी भॼी कैंटीन ते हिकु समोसो ऐं 2 पैटीस खाईंदो हुउसि। सभु खिलंदा हुआ ऐं हिननि मूं ते नालो ई 1 समोसा 2 पैटीस रखियो हो। मूं सम्झो उहो राज़ लिकल आहे, पर 50 पैसा ॾींदे मुरकियो आऊं, वठि 2 पैसा पाण विझी छॾिजांइ ऐं हिकु समोसो 2 पैटीस खाई छॾिजांइ। उहा मुर्क अॼु शिदत सां यादि आई आहे, जंहिंजो मुर्कंदड़ 10 मुहर्रम जी राति लहद में लही चुको आहे। जनाज़े ते असीं कुझु पुराणा शागिर्द गॾु हुआसीं, जन उन नंढड़े दरवाज़े मां पंहिंजे प्रिंसिपल जो जनाज़ो ॿाहिरि निकिरण में मदद कई। दिलि खे महसूसु थियो त हिकु वॾो माण्हू दिलि जे वक़ार सां रुख़सत थियो। हिकु मोहतरम उस्ताद शफ़ीक वजूद, ख़ुददार, विच थरो बावकार इंसान सर अब्दुल फ़ताह मुग़ल हाणे आरामी आहे ऐं असां जहिड़ा हज़ारे शागिर्द संदसि बख़्शिश लाइ अर्ज़दार आहिनि। हिन वॾे ॾींहं ते हथ ज़रूरु खणिजो। मालिक खेसि दर्जा इनायत करे, संदसि पोरियो क़बूल करे, आमीन। अहिड़नि वजूदनि जी हुबकार सदाईं रहण लाइ मौजूदु हूंदी आहे। छपियल आचर 1 अक्टूबर 2017 ईस्वी।